अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार बाडी रिपोर्टर मेहरान चांडियो। टाउन कमेटी बाडी चेयरमैन बदरुद्दीन सारियो जे फर्जंद रवादारी तहरीक सिंध जे सदर कामरेड पुनल सारियो जे सोट उस्ताद इरफान सारियो ऐं कामरान सारियो जे भाउ मरहूम ज़वार फ़हीम हुसैन सारियो जे टीजे जी मुनासिबत सां संदसि रूह खे ऐसाले सवाब पहुचाइण जे लाइ शिया ईदगाह बाडी में मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुक्तवा फ़िक्र सां लाॻापियल शख़्सियत आहिनि। आशिक़ हुसैन, मामून बशीर सांगी, अली अनवर अस्करी, ज़ेब अली सारियो, फ़िदा हुसैन फलपोटो, गुलज़ार गुल गोपांग, परवेज़ आशिक़ फलपोटो, हसनैन अलिहार चांडियो, गदा हुसैन तुनियो, बशीर पठान, मोहम्मद अमीन सियार, अली बग सोलंकी, नूर मोहम्मद बुलेदी, अब्दुल फ़त्ताह मुगेरी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। कसीदा ख़्वाननि डॉक्टर सफदर अली सफदरी, अली रज़ा गारे, अयाज़ सियाल, अनवर अली चांडियो, फ़िदा हुसैन शेख ऐं ग़ुलाम हैदर फलपोटो शान अहल बैत में कसीदा पेश किया। उन मौके ते मौलाना हाफ़िज़ सज्जाद हुसैन बिरोई, सैयद अली गोहर शाह नकवी ऐं मौलाना ग़ुलाम काज़िम ईमानी मजलिस अज़ा के ख़िताब कंदे चयो त जेको इंसान पैदा थियो आहे उनखे हिकु ॾींहुं मरणो आहे। क़ुरान शरीफ़ में आहे हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हिननि चयो त बहितरीन इंसान उहो आहे जेको ॿियनि इंसाननि जे कमु अचे, बदतरीन उहो आहे शख़्स जंहिंखे ॿिए इंसान मां तकलीफ़ पहुचे। हिननि चयो त ख़ुशनसीब उहो आहे इंसान जंहिंजी ज़िंदगी अहले बैत सां मुहबत कंदी गुज़री। फ़हीम अली सारियो अहले बैत जो हुबदार हो। आख़िर में मरहूम जे रूह खे ऐसाले सवाब पहुचाइण जे लाइ फ़ातिहा ख़्वानी कई वई ऐं संदसि मग़फ़िरत ऐं बुलंद दर्जात जूं दुआऊं घुरियूं वयूं, जंहिं बाद आयल महिमाननि में टीजे जो न्याज़ तक़सीम कयो वियो। ॿिए तरफ़ मरहूम जे पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में पीपल्स पार्टी MP आदिल इल्ताफ़ हुसैन उनड़, अदनान खान उनड़, तारिक अनवर सियाल, सिकंदर अली ज़हरी, असद खैर लाड़काणो, प्रेस क्लब सदर मुर्तज़ा कलोड़ो, सीनियर सहाफ़ी अब्दुल ख़ालिक मुगेरी, सैयद रियाज़ हुसैन शाह, सैयद अबरार शाह, सहाफ़ी मखण गाॾे ऐं ॿियनि ताज़ियती तॾे ते पोइरनि सां अफ़सोस जो इज़हार कयो ऐं मरहूम जी मग़फ़िरत जूं दुआऊं घुरियूं।